पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु ज़बरदस्त मोड़ ते पहुतो आहे पंजाबी, छो त हिन जा हाणे सांवल जेको कमु करे रहियो आहे खुफ़िया तौरु चाकर ख़ान जो, उन में सांवल वक़्ती तौर ते नाकाम थींदो पोइ कामयाबु थींदो ऐं चाकर ख़ान उनजी वाह वाह कंदो, छो त हू क़ासिम खे गिले पकिड़े खंभे खणी जे पेरनि में अची उछलाईंदो हो। ओड़ा क़ासिम जे बेगुनाही जो सबूत जाबर वटि न आहे, लेकिन आहिस्ता आहिस्ता दलीलूं ॾेई पंहिंजे सौट खे उहो अधु मुतमैन करे चुको आहे त मुंहिंजो भाउ बेक़सूर आहे। इहो रुंडे वारा बि क़ातिल थी सघनि था, कोई ॿियो बि क़ातिल थी सघे थो जेको लाश जे मथां बीठो हुजे। छा उहो क़ातिल कीअं थी थो सघे थो? मारण वारो त भॼी वेंदो न, क़ातिल करे छो हुते बीहंदो? अहिड़े हिसाब सां दोस्तों इहे सिकू खे बि हाणे परेशानी वरितो आहे त मां मतां ग़लति न करे रहियो आहियां, मतां रुंडे वारनि जे चवण ते पाण में असां वेड़ो अञा क़ातिल बची वञे। तॾहिं जाबर खे चाकर ख़ान चयो तूं फ़ैसिले जो रुख टीं धुर ॾे छो थो मोड़ी? मां नंढो ॿारु थोरी आहियां जेको तूं कमु करे रहियो आहियां, इहो ग़लति आहे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, असांजे इन पेज खे बि फॉलो लाइक इन वीडियो खे शेयर करे छॾींदा।